राज़न वारा हिते छोकिरी वठण लाइ आया आहिनि या झेड़े लाइ आया आहिनि? सम्झां थो त पूरे ॻोठ खे तबाह करण जो इरादो अथनि। जेकॾहिं उन्हनि जे विच में झेड़ो थिए थो पोइ असांखे छा करणु घुर्जे? असां पूरो ॻोठ गॾु करे डंडा बाटा खणी हली राज़न वारनि जा रस्ता रोक कंदासीं। ख़ुदा जा बंदा हिते हथियार हणंदा, लठ बाटनि को ॻाल्हि तमामु मथे आहे। हथियारनि जो मुंहुं ॻोठ वारनि तरफ़ कोन कंदा। जेकॾहिं पूरे ॻोठ वारा उन्हनि जे साम्हूं थी बीठा न, राज़न वारा 4-5 ॼणा छा करे सघंदा? तॾहिं त चवां थो हली पूरे ॻोठ वारनि खे गॾु करूं। हू छोकिरी वठण आया आहिनि, छा मुराद छोकिरी हुन जे हवाले कंदो? पोइ तूं ई ॿुधाए, असां डंडा बाटा खणी हली छा कंदासीं? फ़िलहाल सब्र कयूं था। जेकॾहिं मुराद ऐं राज़न वारनि जे विच में वठां थी वई त पोइ पूरो ॻोठ ॿाहिरि अचण में देरि ई न कंदो। ख़ुदा कंदो त मसइलो खैरन सां हल थी वेंदो, झेड़े जी नौबत ई कान ईंदी। राज़न वारा वॾा टरला हितां वेंदे वेंदे बि छेणो बोरे पोइ वेंदा। जेकॾहिं ईअं कनि था न पोइ मुराद बि उन्हनि खे जवाबु ॾियणी असांखे रखी सघे थो। मूं त सोचियो हो त तव्हां शाम धारे ईंदो, पर तव्हां त सिज उभरण सां ई पहुची विया। छोकिरी खे त वठी वञिणो आहे, पोइ सुबुह हुजे या शाम, कहिड़ो फ़र्क़ु पए थो? जेकॾहिं तव्हांजे अचण जी ख़बर हुजे हा न त मां तव्हां लाइ मानी कराए छॾियां, पर ख़ैर मानी कराइण में एॾी देरि कोन लॻंदी। न मानी खाईंदासीं न चाह पीअंदासीं। मुंहिंजी घरवारीअ खे वठी अचो त असां वेंदासीं। उनखे सुभाणे मां पाण तव्हांजे घर छॾे वेंदुसि। तव्हां बेखौफ़ थी हलिया वञो। न मुराद न, हाणे अॼु सुबुह न हलंदी। छोकिरी असांजे हवाले कयो त असां हुनखे वठी घर हलिया वञूं। जेकॾहिं मां चवां त अॼु छोकिरी खे तव्हांजे हवाले न कयो वेंदो त पोइ या फ़ैसिले जी भञकड़ी आहे, असां क़बूल न कंदासीं। ॿार न थी मुराद, अजाई छिक छिका में कुझु बि न थींदो। छोकिरी वठी आहे त असां हलिया वञूं। अजायो त छिक छिका तव्हां पिया था कयो। भला हिकिड़ी राति ताईं हिकिड़े ॾींहं में कहिड़ो फ़र्क़ु थो पए? हाणे मां हिकु मिंट बि हिते तरसण लाइ न आयो। हुनखे अॼु असां कोन छॾींदासीं। पोइ छोकिरी त तुंहिंजे घर में गिरी बि वठंदासीं। तूं घर में घिरंदे? हाँ, एतिरो दम अथई? मालिक साईं ख़ैर करे, हाणे छा थींदो? असां मथां ग़लत फ़ैसिला मणण जो इहो ई नतीजो निकिरंदो आहे। तव्हांजी दुश्मनी जे करे इहो ग़लत फ़ैसिलो थियो आहे, न त गुलपरी खे हुन जा भाइर हद खां वधीक दादलू रखंदा आहिनि। सा ॻाल्हि आहे बनम, परेशान पई लॻे। न न कुझु बि न। छोकिरी गुलपरीअ खे वठी विया या तव्हां हुननि खे अञा रवानो नाहे कयो? हा हा वठी विया। मां हुन सां मिलण ऐं मोकिलाइण आई हुयसि। तव्हां खां एतिरो सब्र बि न थियो त मां हुन खां मोकिलाए वठां। हूअ भॼी वई आ। छा? बस कर छोरी। मुंहिंजे बस करण सां छा तव्हां इन ॻाल्हि खे लिकाए सघंदव? अधा वारा ॻोठ में आहिनि। जेसी ताईं गुलपरी उन्हनि जे हवाले नथी कई वञे त हू वॾो तमाशो कंदा। हितां त वञण वारा हू बि कोन्हनि। पोइ मूंखे ॿुधायो त मुंहिंजे भाउ जो ऐं मुंहिंजे सोटनि जो वात केरु बंदि कंदो? मरियम, मां छा पई ॿुधां? मुराद चयो आहे इन ॻाल्हि खे घर जो घर में दफ़न करे छॾियो, जेसी ताईं मां कंहिं नतीजे ते नथो पहुचां। इहो बि तोखे ॿुधाए थी छॾियां, जे इन कम में सोढल जा हथ हूंदा न, उहो केरु बचाए सघंदो सोढल खे? या अल्लाह, तूं ख़ैर कजांइ। असांजे मथां हथियार सिधा करण खां पहिरियां तव्हांखे 1000 बार सोचण घुर्जे। हा ककर रज़न यादि रख, जेकॾहिं हिते हिकिड़ो बार थियो न त हितां तव्हां सभिनी जा लाश वेंदा। लाश मुराद, या त छोकिरी असांजे हवाले कर, या त असांजा हितां लाश रवाना कर। बाक़ी हितां वापसि वञण वारा असां बि न आहियूं। जेका मूं ॻाल्हि कई आहे न, ईअं सम्झ त उहा पत्थर ते लकीर थी वई।
तव्हांखे हितां हर हाल में वञणो पवंदो। बाक़ी छोकिरीअ खे सुभाणे मां पाण तव्हां वटि छॾे वेंदुसि। तूं ॿाराणो ज़िद कंदे ऐं असां हितां वाट करे हलिया वेंदासीं। ॿियो तव्हां करे बि छा था सघो असांखे? असां वरी जेको कंदासीं न उन जो त तव्हां सोचे बि नथा सघो। पोइ लायो ज़ोर। असांजे तरफ़ां तव्हांखे पूरी पूरी इजाज़त आहे। हाणे माना तुंहिंजो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे मुराद? इनखे आख़िरी फ़ैसिलो सम्झ। निकल, तूं निकिरी वञ। शाहनवाज़ ख़ान खे चओ त जेतिरा माण्हू थी सघनि मोकिले। जी अदा। डॉक्टर पाण हिते ॻोठ जे ॿाहिरां बीह था रहूं। मां मंसूर ख़ान सां फ़ोन ते ॻाल्हायां थो। पोइ झेड़ो त झेड़ो ई सही। मुराद, तूं राज़नि जी रमज़ खां त तूं वाक़ुफ़ हूंदे, पर राज़नि जे राज़ खां तूं वाक़ुफ़ न आहीं। अदा ही वॾो गंद कंदा, ये ईअं वञण वारा न आहिनि। अदा जेकॾहिं मंसूर ख़ान हिते अची वियो त पोइ उनखे तव्हां छा चवंदो? मूंखे पहिरियां ई पक हुई त रहज़न वॾो गंद कंदो, पर उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। भली उन्हनि सां गॾु शाहनवाज़ ख़ान अचे, उन्हनि सभिनी खे ॻोठ मां भॼाए कढंदुसि। पर जेकॾहिं मंसूर ख़ान अची वियो त पोइ मां उनखे कहिड़ो जवाबु ॾेई सघंदुसि? उन जी नज़रनि में असांजी इज़त किरी पवंदी। मुराद असां ॿुधो आहे त राज़न वारा झेड़े ते लही आया आहिनि। ईअं ई समझ। असां तव्हां सां गॾु आहियूं। झेड़ो त झेड़ो ई सही, पोइ हिते न हटंदासीं मुराद। मुराद कंहिं बि हाल में असां तव्हांखे अकेलो न छॾींदासीं। असां तव्हां सां गॾु आहियूं। हू एतिरा ठाऊ कान आहिनि जो हित जी झेड़ो कंदा ऐं असां माठ करे वेहंदासीं। अरे ॿियनि जो साथ ठहे थो, पर तुंहिंजो साथ कोन थो ठहे। तुंहिंजो पीउ जे कावड़जी वञे त पोइ? मुराद, असांजा पाण में इख़्तिलाफ़ सही, पर असां धारियनि जे हथां तव्हांखे माराइण कोन ॾींदासीं। अॼु झेड़ो त झेड़ो ई सही। मुराद हुकुम कयो, छा करिणो आहे असांखे? रहज़न वारा ॻोठ जे ॿाहिरां बीठा आहिनि, तव्हां सभु उते हलो, असां बचूं था। मंसूर ख़ान, तव्हांखे टाइम कढी हेॾे अचिणो ई पवंदो। तव्हां ॻाल्हि कयो, जेकॾहिं तव्हांजो मसइलो मां हिते फ़ोन ते ई हल कयां थो त पोइ मुंहिंजे अचण जी कहिड़ी ज़रूरत थी? मसइलो फ़ोन ते हल थियण वारो न आहे मंसूर ख़ान। वरी बि ख़बर त पवे न त आख़िर मसइलो कहिड़ो? मुराद फ़ैसिले जी भंजकड़ी कई आहे। असां छोकिरी वठण आया आहियूं, हू छोकिरी नथो ॾे असांखे। तव्हां अची इन मसइले खे हल कयो। जेकॾहिं न त पोइ वॾी खून रेज़ी थींदी, ऐं उन खून रेज़ी जा ज़िम्मेवार तव्हां हूंदव। तव्हां बाबा परेशान आहियो, को ख़तरो आहे छा? कीअं थो थी सघे इहे जो मुराद मुंहिंजे फ़ैसिले जी भंजकड़ी करे? बाबा ईअं थी सघे थो त रज़न वारनि वञी उते का हलकड़ाइप कई हुजे ऐं मुराद कावड़ में अची होश विञाए वेठो हुजे। तूं पहिरियां मुराद खे फ़ोन लॻाए ऐं असांखे समूरी हक़ीक़त उतां ख़बर पवंदी। जी बाबा। बाबा नंबर त बंदि आहे। असांखे उते वक़्त ते पहुचणो पवंदो ऐं हिन मसइले खे बि असांखे ई हल करणो पवंदो। जेकॾहिं असां वक़्त ते न पहुतासीं न ऐं असां खां पहिरियां इहो मीर जाफ़र उते पहुतो न त ॿिन्ही धुरियुनि खे विड़ाए रत जा दरिया वहाए छॾींदो। इहो शख़्स एतिरो त कमीनो ऐं मतिलब परस्त आहे जो पंहिंजो मक़सदु हासिल करण लाइ कंहिंजो बि रत वहाइण में देरि ई न कंदो। हैदर, तूं गाॾी कढाए, मां घरां तयारु थी अचां थो पियो।
मूंखे लॻे थो ख़ैर कोन्हे। पोइ पाण बीठा छो आहियूं, जल्दी डंडा बाठा खणी मुराद वारनि वटि पहुचूं। हलो अचो। मूंखे ख़बर ही त ईअं ई थींदो। इहो सबूरी साज़िश मंसूर पाण जी संचल आहे। हू तव्हांखे झुकाइण थो चाहे, पर मुंहिंजे हूंदे मंसूर ख़ान तव्हांखे कॾहिं बि झुकाए नथो सघे। मां थो ॻाल्हायां मुराद वारनि सां। जे छोकिरी ॾिनऊं त ठीकु आहे, जे न त हुननि जे घरनि में गिरी ज़ोरी छोरी कढी ईंदासीं। इहो मुराद पाण खे सम्झे छा थो? चंद पहिरियों घाड़ा ॼट मुंहिंजे साम्हूं बीहारे मूंखे धमकाइण जी कोशिश थो करे। हिन ॻोठ में को बि मर्द ज़िंदा न बचंदो, सिर्फ़ बेवा और पुंजे। ऐं इहो बि कोन सोचे त हुन जे हिन कदम सां पुछा कहिड़ी क़यामत बर्बाद थींदी। अदा ॾे ख़बर, ॿाहिरि ख़ैर त आहे न? ख़ैर किथे अदी, ॿई ॻोठ आम्हूं साम्हूं थी पिया। हिकु तरफ़ मुराद वारा, ॿिए तरफ़ रहसन वारा। वीर शहनाज ख़ान बि विच में पहुची वियो आहे। मालिक साईं, तूं ख़ैर को जाए। घर जी इज़त लिकाइण लाइ न ई मुराद ख़ान हटंदो ऐं न ई रहसन वारा पोइते हटंदा। उन करे इहो झेड़ो हाणे अणटर थी वियो आहे। रज़न खे हथ जोड़े ॿ टिनि ॾींहंनि जी मोहलत छो था उन्हनि खां घुरनि? हनीफ़ा, पहिरीं ॻाल्हि त मुराद इहो ज़ाहिरी कोन कंदो त को छोकिरी घर में मौजूदु न आहे, ऐं रहसन वारा बि पंहिंजी ज़िद तां कोन लहंदा। चवंदो त छोकिरी घर में आहे, पोइ असांजे हवाले छो नथी कई वञे। हाणे ॻाल्हि ॾींहं ॿिनि मोहलत वठण जी नाहे रही। ॿिन्ही धुरियुनि जो ज़िद हाणे ताक़त ॾेखारण जो आहे। पोइ रहसन वारा कीअं चवंदा त असां को ताक़त में घटि आहियूं ऐं मुड़ी वञूं। ऐं ॿी ॻाल्हि त इहो मीर शाहनवाज़ ख़ान खां वधीक को शैतान माण्हू आहे। इहो हिते सिर्फ़ मुड़ुस माराइण जे लाइ आयो आहे। शाहनवाज़ ख़ान, अॼु कुझु बि थी पए, इन कम में तव्हांखे असांजी पूरी पूरी मदद करणी पवंदी। मां तव्हां सां हर कदम में गॾु आहियां। हिकिड़ो ध्यानु रहे, जे अॼु तव्हां छोकिरी वठण बिना ख़ाली हथे था वियो त इहा मुराद जी जीत हूंदी ऐं तव्हांजी हार। मुराद खे इहा हिम्मत ॾियण वारो केरु आहे जे मंसूर ख़ान जे फ़ैसिले जी भञकड़ी कई आहे? भलियल आहीं ककर, भलियल। इहो ई मंसूर ख़ान आहे जेको चोर खे चए थो चोरी कर ऐं साध खे चए थो होशियार थी आयो थी। तूं छा थो सम्झी? को ॿियो आहे? मुराद खे हिम्मत ॾियण वारो इहो ई मंसूर ख़ान आहे। जेको बि तव्हां हुकुम कंदव न, असां उन्ही ते हलंदासीं। पर असांजो हिकु ई जवाबु हूंदो, छोकिरी जो या मौत क़बूलियो। खून थियनि त भल थियनि, रत वहे त भल वहे, पर असां छोकिरीअ खे वठी वञण खां सवाइ हिकु कदम बि पोइते न हटंदासीं। छोकिरी त मुराद जे वॾनि खे बि असांजे हवाले करणी पवंदी। अदा अदा माजिद बाठो खणी ॿाहिरि वियो आहे। छा ॻोठ वारनि सां माजिद बि बाठो खणी वियो आहे? हा दा, तोखे इहा ख़बर आहे त असां रेस जा माण्हू आहियूं ऐं रेस हिन महिल राज़न वारनि जी तरफ़ आहे। जे माजिद बाठो खणी मुराद वारनि खे मारण वियो आहे न त मां हुनखे 1000 जो हार पाराईंदुसि। अदा अदा माजिद त मुराद वारे तरफ़ वियो आहे। पोइ इन छोरे खे मां जूते जो हार पाराईंदुसि। हिनखे ख़बर कोन्हे त मां रेस शाहनवाज़ जो ख़ासि कमदार आहियां, मौला बख्श उर्फ मौलन ख़ान। जेकॾहिं रेस खे ख़बर पई त मुंहिंजो भाउ बि हुननि जे पासे थी वियो आहे त मूंखे मोचड़ा हाणी कमदारी मां कढी छॾींदो। छा इहा ॻाल्हि माजिद खे सम्झ में कोन थी अचे? अदा मूं त हुनखे घणो सम्झायो पर हुन मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। हाणे इन छोरे जो ॼम खून भॻियो न त मूंखे मन जा ही कोन मुरंदो। डंडो ॻोल्हे रख डंडो। होश कयो अदा, होश कयो। कावड़ दिमाग़ थी करे ला। तूं परे थी ही न डंडे मां कमु न थींदो। तूं मूंखे ॿुधाए त थुल्हो डंडो किथे आगो जंहिंसां ॼंगू भञासि। इन छोरे खे मां कोन छॾींदुसि।
इहो छोरो मूंखे कमदारी मां कढाईंदो उहो वरी ख़ैर आहे न। टिरल ॾेखा पर अदा मीर शाहनवाज़ खान भी राज़न वारनि वटि पहुची वियो आहे। इहा त मूंखे पहिरियां ई ख़बर हुई त रहज़न वारनि वटि सभ खां पहिरियां इहो शैतान ई पहुचंदो। अदा कहिड़ो अड़टर आहे, इहो ज़रूरु थींदो। पूरो ॻोठ हुननि जे साम्हूं बीठल आहे। ॻोठ वारा त मुंहिंजो साथ ॾींदा, पर मां बेगुनाह रत वहाइण नथो चाहियां। काश छोटियो कदम ई न खणे हा न त असांजे लाइ इहे मसइला ई पैदा न थियनि हा। अदा तव्हांखे पक आहे त इहो कमु सोट सोडल जो आहे? तोखे अञा बि हिन ॻाल्हि में शक आहे? जॾहिं त सॼो ॻोठ साम्हूं अची वियो आहे, तोखे सोट नज़र अचे थो? या वरी चाचे वारनि मां को माण्हू तोखे नज़र अचे थो? चाचा वारा शर्म खां घर खां ॿाहिरि आया ई न आहिनि। उन्हनि खे घर खां ॿाहिरि अचणु घुर्जे, न त सॼे ॻोठ वारनि खे इहो शक पइजी वेंदो त उन्हनि ई असां में इख़्तिलाफ़ आहिनि। तंहिं करे तूं वञ पीरल ऐं चाचे वारनि खे चओ त अची ॻोठ वारनि सां गॾु बीहनि। ठीकु आहे अदा, मां वञा थो चाचा वारनि जी तरफ़। गुलपरी हिन वक़्तु जेका पोयां वाह भरियल हूंदी उनजो तूं अंदाज़ो बि नथे लॻाए सघे। मूंखे त इहो भउ आहे किथे सोट मुराद बदनामी जे डप खां पंहिंजे पाण खे गोली हणी ख़तमु न करे छॾे। सोढर अदा दिलेर ऐं बहादुर आहे, हू हिन मसइले खे हल करे वठंदो। तू हिन लाइ परेशान न थी। असांजे पूरे ख़ानदान जी ज़िंदगी दाव ते लॻल आहे ऐं तुंहिंजी तवीज़ परेशान न थिया त पोइ तूं मूंखे हुते मरण लाइ छॾे ॾीं हा न, छो वठी आया हेॾे? तोखे मौत जे मुंहं में बि छॾे न पियो सघां। पोयां पंहिंजो मसइलो पाण हल कंदा। तूं पंहिंजे बारे में सोच त असांखे अञा घणो पंधु करणो आहे। किथे आहे तुंहिंजो दोस्त जंहिंजे सहारे तूं मूंखे हिन भरपट में वठी आयो आहे? हाणे उहो परे न आहे, बसि हाणे पहुचण वारा आहिनि। किथे असां वेझो न पिया रही सघूं? छा तुंहिंजो को बि दोस्त शहर में नाहे? दोस्त त खोड़ आहिनि, पर उन्हनि सभिनी दोस्तनि खे सोट मुराद सुञाणे थो ऐं असांखे आसानी सां ॻोल्हे वठे हा। ही उहो दोस्त आहे जेके न सोट मुराद सुञाणे न ई मुंहिंजा माउ पीउ, ऐं न ई वरी इहो मुंहिंजो दोस्त मुंहिंजे सोटनि खे या मुंहिंजे माउ पीउ खे सुञाणे। उते जेतिरे वक़्तु बि हूंदासीं महफ़ूज़ हूंदासीं। ऐं तूं उते बेखौफ़ थी रही सघीं थी। सजे सजा अतुरी चटा ओ ककरी के मेदी लाए। ये सेजो विछाए सहरा पोए चइजां जॾहिं छोकिरो पंहिंजी कुंवार खे हिते घर वठी अचे। तूं छा थी सम्झी त छोरो पंहिंजी कुंवार खां सवाइ हिते हथे खाली ईंदो? जेकॾहिं अचणो हुजे हा न त हो तमामु जल्दी हिते पहुची वञे हा। तोखे नथो लॻे त काफ़ी देर थी वई अथसि? का देर न थी, अॻ में हिननि खे दावत खाराईंदा, पोइ कुंवार खे तयारु करे हिननि खे ॾींदा। वरी थोरो वक़्तु त लॻंदो न। मलूक जीअं तूं सोची पियो न, ख़ुदा करे त ईअं थिए। वरी ईअं ई थींदो त छोकिरो पंहिंजी कुंवार खे दोल ऐं शरनाइनि सां ऐं पंहिंजे सोट मथातनि सां गॾु वठी ईंदो। जेकॾहिं न मुराद वारनि इज़त बख़्शे छोकिरी हिननि जे हवाले कई न त पोइ ॿिन्हिनि ख़ानदाननि में कुर्ब वधंदो ऐं पोइ असांजी छोकिरी बि उते ख़ुशि रहंदी। इहो न सोच त ॿिनि ख़ानदाननि में कुर्ब वधंदो। हिकु दफ़ो छोकिरी हिते अचे पोइ ॿीहर उन्हनि जे पोयां बाह ॿारी वेंदी ऐं मुराद लाइ ज़मीन कामो करे छॾींदासूं। इहो नथा सोचो त उन घर में असांजी न्याणी बि आहे। असां जेतिरा उन्हनि लाइ मसला कंदासीं न त असांजी छोकिरी बि ॾुखी थींदी। कर ख़बर
सर ख़बर पकी आहे राज़न ऐं मुराद वारनि जा हथियार हिक ॿिए जे मथां सिधा थी चुका आहिनि। हाणे सर असांखे छा करणु घुरिजे? ख़बर पकी आहे या रुगो अफ़वाहूं आहे? असांखे इंतज़ारु करणु खपे। जेकॾहिं मसइलो वधे थो ऐं खून बि थियनि था, किथां न किथां असांखे फ़ोन ज़रूरु ईंदी। सर पहिरियां हुते पहुची झेड़े खे टारणु घुरिजे। उन मां असांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? माण्हू मरनि, खून थियनि, लाशा किरनि, पोइ असां ॿिन्हिनि धुरियुनि खां लखें रुपया वठंदासीं ऐं झेड़े टारण मां असांखे 1000 ई कोन मिलंदो। कॾहिं कॾहिं असांखे पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करणु खपे। सर हू पंहिंजो सिपाही जेको आहे न चरियो थी चुको आहे। उन सिपाही खे हेडक्वार्टर मोकिलणो पवंदो, छो त चरियनि माण्हुनि जी थाणे ते का बि ज़रूरत न आहे। जानवाज़ खान, क्या तव्हां अञा मुराद सां ॻाल्हियूं कंदव छा? मुराद सां ॻाल्हियुनि जा सभु दरवाज़ा बंदि थी चुका है। रज़न, मां ते चवां थो हुकुम जो माण्हुनि खे त हुन जे घर में गिरी पवनि, जे दर बंदि हुजे त बिचूं टपी पवनि। मंसूर खान खे असां फ़ोन कई आहे, असांखे उनजे अचण जो इंतज़ारु करणु घुरिजे। रज़न, तूं हिन मंतक खे सम्झी नथो। जेकॾहिं मंसूर हिते आयो ऐं असां सभिनी जी इहा ख़ामोशी रही त हू असांखे सीरियस वठंदो ई न। पर मां त चवां थो मंसूर जे अचण खां अॻु में ई हिन ॻोठ में अहिड़ी त पाड़ मारे छॾियो जो जीअं ई मंसूर पहुचे त हुन जे मथां ख़ौफ़ तारी थी वञे। ख़ौफ़ ऐं पोइ हू हिन मसइले खे हल करण जी कोशिश कंदो। हा सोट, मीर शाहनवाज़ खान सही थो चए। मुराद जेके ॻोठ जे रस्तनि ते इहे पंहिंजा माठा बीहारिया आहिनि, पहिरीं त उन्हनि खे लड़ाए जोड़ाए उन्हनि जे घर ताईं पहुचाए अचो ऐं पोइ देरि न कयो, चपी पओ। अचो मूंसां गॾु अचो। सोप सीरियल डॉलर हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।